बिल्कुलु पाण हिन वक़्तु कोटड़ी बैराज ते मौजूदु आहियूं। सिंध में जेका पाणी जी खुट आहे उहा ॾींहों ॾींहुं शिदत अख़्तियार कंदी पियूं आहिनि। कोटड़ी बैराज जी अगरि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॼु जेको आहे सो कोटड़ी बैराज जेका अप स्ट्रीम आहे उन में 11,000 पाणी क्यूसेक ॿुधाए पियो वञे। त जेका डाउन स्ट्रीम आहे उनखे मुकमल तौर ते जेको आहे सो बंदि कयो वियो आहे। हितां जेका इंतिज़ामिया आहे कोटड़ी बैराज जी उन सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन जो चवणु आहे त हिन वक़्तु जेका कोटड़ी बैराज आहे उन ते जेको अकार्ड आहे उन मुताबिक़ 32,000 पाणी हुजणु घुरिजे, पर हिन वक़्तु जेको अप स्ट्रीम आहे उन में फ़क़ति ऐं फ़क़ति जेको सो 11,000 पाणी आहे। जॾहिं त डाउन स्ट्रीम खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। जॾहिं त हिते हिन जेके कोटड़ी बैराज मां जेके केनाल निकिरनि था, जेके वाह निकिरनि था, जंहिंमें के बि फिडर आहे, यकड़म वाह आहे, ओल्ड फुलेली आहे, न्यू फुलेली आहे, उन्हनि ते पिणु पाणी खे पाणी जेका सतह आहे उनखे तमामु घटि कयो वियो आहे। जंहिं करे उन्हनि वाहनि ते जेके डिपेंड ज़िला आहिनि, जंहिंमें ख़ुदि जामशोरो आहे, सिजावल आहे, छचो आहे, बदीन आहे, जेतोणीकि कराची आहे, उन्हनि ताईं जेका आहे सो पाणी जी जेका आहे सो खोच आहे उहा वधी वई आहे। न रुॻो पीअण जो पाणी, पर जेको ज़रात जो पाणी आहे उनजी पिणु उते जेको आहे सो खोट थी वई आहे। इंतिज़ामिया मूजिबि त हिन वक़्तु कोटड़ी बैराज ते जेका पाणी जी सतह आहे उहा 32,000 हुजणु घुरिजे, पर हिन वक़्तु जेका आहे उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो 11,000 पाणी क्यूसेक अप स्ट्रीम में मौजूदु आहे। जॾहिं त डाउन स्ट्रीम में जॾहिं असीं उते पहुतासीं त उते फ़क़ति ई फ़क़ति जेका वारी आहे उहा असांखे नज़र आई, छाकाणि जो पाणी जी सतह घटि हुजण करे डाउन स्ट्रीम खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। सॼी सिंध में पाणी जी शिदत ख़िलाफ़ या खोट जे ख़िलाफ़ जेको आहे सो एहतजाज पिणु थी रहिया आहिनि ऐं सॼी सिंध मां इहो ई मुतालबा थियनि पिया त जेका पाणी जी जेका खोट आहे उनखे ख़तमु कयो आहे। पर हिन वक़्तु कोटड़ी बैराज समेत जेके ॿिया बैराज आहिनि उन्हनि ते पिणु पाणी जी जेका खोच आहे, जेका पाणी जी जेका किल्लत आहे उहा अञा सुधो जेको आहे सो बरक़रार आहे।